अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशर टगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे नाविल। नाविल अंग्रेज़ी ज़बान जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे अजीब शइ या नई शइ। हिकु अदबी सिन्फ़ जी हैसियत में सिंधी में नाविल अंग्रेज़ी अदब जे ज़रिए दाख़िल थियो ऐं उन ते इहो नालो सिर्फ़ु उन्ही करे पइजी वियो जो शुरू में दास्ताननि ऐं क़िस्सनि जो रवाजु हो, जिन में रुॻो ख़्याली ॻाल्हियुनि जो रवाजु हो, पर उन जी जाइ ते नाविल में रोज़मर्रा जी ज़िंदगी जे असली वाक़िअनि ऐं हक़ीक़तनि जी अकासी थियण लॻी। दरहक़ीक़त नाविल अदब जो अहम ऐं ज़रूरी भाङो आहे जंहिंखां सवाइ अदबी दुनिया मुकमल थी नथी सघे। नाविल जो प्लाट हमवार या मुसलसल न हूंदो आहे। उन में हिकु ॻाल्हि मां ॿी ॻाल्हि, ॿी मां टी ॻाल्हि पैदा थिए थी ऐं उन जूं केतिरियूं ई अणगिणियूं कड़ियूं पाण में गॾिजी हिकु डिघी पुरपेच ज़ंजीर बनाइनि थियूं। ज़िंदगी जे गुनागूं पहलुअनि ऐं पेचीदगियुनि खे कहाणी में समेटे नथो सघिजे, उहे ॻाल्हियूं सिर्फ़ु नाविल में ई अची सघनि थियूं। नाविल जे फ़न में एतिरी गुंजाइश आहे जो हिकु ई वक़्तु उन में ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पहलू पेश करे सघिजनि था। हक़ीक़त में नाविल ऐं अफ़साने में बुनियादी ऐं फ़नी फ़र्क़ु आहिनि। नाविल में इंसानी ज़िंदगी जो मुकमल नक्शो कढिबो आहे ऐं अफ़साने में ज़िंदगी जे कंहिं हिकिड़े मौक़े या वाक़ई तस्वीर पेश कबी आहे। अंग्रेज़ी अदब जो पहिरियों किताबु जंहिंखे नाविल जो नालो ॾिनो वियो सो हो पामीला, जेको 1940-41 धारे लिखियो वियो। सिंधी ॿोली में जो पहिरियों नाविल आयो सो हो रासीलास, जेको जगमशहूर अंग्रेज़ अदीब डॉक्टर जानसन जो हो। हीउ नाविल सिंधी में साधू नूलराय ऐं मुंशी उदाराम थांवरदास गॾिजी तर्जुमो कयो। सिंधी ॿोली जो पहिरियों असलूको नाविल दिलाराम 1988 में मिर्ज़ा कलीज बेग लिखियो, पर हीउ नाविल फ़नी लिहाज़ खां कचो हो।